पाकिस्तान पीपल्सपार्टी सिंध जे सॾ ते जुॾे में बि हथरादू बाण जी खोट ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो हो, जंहिंखे ख़िताब कंदे पाकिस्तान पीपल्सपार्टी जुॾे तालुके जो सदर न्याज़ बंबरो, रईस गुलाम रसूल खोसो, टाउन कमेटी चेयरमैन मीर कामरान टालपुर, हाजी ज़फ़र आरई ऐं ॿियनि चयो त निगरान हुकूमत में हथरादू बाण जी खोट पैदा करे ज़मींदार तबिके जो माशी क़त्लेआम कयो पियो वञे, जेका मज़म्मत जोॻो अमल आहे। हुननि वसवारनि खां मुतालबो कयो त बाण जी हथरादू खोट फिलफोर ख़तमु कराए आबादगारनि खे जीअण जो बुनियादी हक़ ॾिनो वञे। वसीम यूसुफ रायमू, डेली इबरत न्यूज़, झॾो।